बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 5 की आसान सिंधी में सबक 22 यानी 22वां सबक कौमी इत्तिहाद के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। कंहिं बि क़ौम जी तरक़ीअ जो दारो मदार उन जे क़ौमी इत्तिहाद ते आहे। जंहिं क़ौम में ॿधी ऐं एको न आहे उहा दुनिया जे तख़्ते तां तबाह ऐं बर्बाद थी वेंदी ऐं वरी उभरी न सघंदी। तारीख़ जे मुताले मां पतो पवे थो त केतिरियूं ई क़ौमूं बेइतिफ़ाक़ी ऐं निफ़ाक़ सबबि हमेशा लाइ ख़त्म थी वयूं। असांजे वतन पाकिस्तान में 4 सूबा आहिनि। हर सूबे में मुख़्तलिफ़ क़बीलनि ऐं ज़ातियुनि जा माण्हू रहनि था ऐं मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाइनि था। इन हूंदे बि असां सभु हिकु पाकिस्तानी क़ौम आहियूं। पाकिस्तान असांजे घर मिसल आहे, जंहिं में असीं सिंधी, पठान, बलोच, बिरोही ऐं पंजाबी सभु गॾिजी रहूं था। जहिड़ी तरह हिकु घर जा भाती पाण में कुर्ब ऐं मुहबत सां गॾु रहंदा आहिनि, अहिड़ी तरह असांखे बि प्यार ऐं मुहबत सां रहणु घुरिजे ऐं हिक ॿिए जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ समझणु घुरिजे। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। कंहिं बि क़ौम जी तरक्की जो दारो मदार उन जे क़ौमी इत्तिहाद ते आहे। यानी किसी भी कौम की तरक्की का दारो मदार उसके कौमी इत्तिहाद पे है। जंहिं क़ौम में ॿधी ऐं एको न आहे उहा दुनिया जे तख़्ते तां तबाह ऐं बर्बाद थी वेंदी ऐं वरी उभरी न सघंदी। यानी जिस कौम में इत्तिफ़ाक़ और इत्तिहाद ना होगा वो दुनिया के तख्ते से तबाह बर्बाद हो जाएगी और फिर दोबारा उभर नहीं सकेगी। तारीख़ जे मुताले मां पतो पवे थो त केतिरियूं ई क़ौमूं बेइतिफ़ाक़ी ऐं निफ़ाक़ सबबि हमेशा लाइ ख़त्म थी वयूं। यानी तारीख़ के मुताले से पता चलता है कि कितनी ही कौमें बेइतिफ़ाक़ी और निफ़ाक़ की वजह से हमेशा के लिए ख़त्म हो गईं। असांजे वतन पाकिस्तान में 4 सूबा आहिनि। यानी हमारे वतन पाकिस्तान में 4 सूबे हैं। हर सूबे में मुख़्तलिफ़ क़बीलनि ऐं ज़ातियुनि जा माण्हू रहनि था ऐं मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाइनि था। यानी हर सूबे में मुख़्तलिफ़ कबीलों और ज़ातों के लोग रहते हैं और मुख़्तलिफ़ ज़बानें बोलते हैं। इन हूंदे बि असां सभु हिकु पाकिस्तानी कौम आहियूं। यानी इसके होते हुए भी हम सब एक पाकिस्तानी कौम हैं। पाकिस्तान असांजे घर मिसल आहे। यानी पाकिस्तान हमारे घर की तरह है, जंहिंमें असीं सिंधी, पठान, बलोच, बिरोही ऐं पंजाबी सब गॾिजी रहूं था। यानी जिसमें हम सिंधी, पठान, बलोची, बिरोही और पंजाबी सब मिलजुल कर रहते हैं। जहिड़ी तरह हिकु घर जा भाती पाण में कुर्ब ऐं मुहबत सां गॾु रहंदा आहिनि। यानी जिस तरह एक घर के अफराद आपस में कुर्ब और मोहब्बत से रहते हैं, यानी प्यार और मोहब्बत से रहते हैं, अहिड़ी तरह असांखे बि प्यार ऐं मोहब्बत सां रहणु घुरिजे। यानी इस तरह हमें भी प्यार और मोहब्बत से रहना चाहिए ऐं हिक ॿिए जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ समझणु घुरिजे और एक दूसरे की तकलीफ़ को अपनी तकलीफ़ समझना चाहिए। असां सभिनी जो पैदा कंदड़ हिकु अल्लाह आहे ऐं मज़हब बि हिकु आहे। असीं सभु पाण में भाइर आहियूं। असां मां कंहिं बि हिक खे ॿिए ते फ़ोक़ियत न आहे। असीं सभु पाकिस्तानी हिकु जिस्म जे उज़वनि वांगुरु आहियूं। जॾहिं जिस्म जे कंहिं बि हिकु उज़वे में सूर हूंदो आहे त सारो जिस्म बेक़रार थी वेंदो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं हिकु पाकिस्तानी खे का तकलीफ़ थिए त उनजो ॿियनि पाकिस्तानियुनि खे अहसासु थियणु घुरिजे। इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ में वॾी ताक़त आहे। असां सभिनी पाकिस्तानियुनि खे जुगाए त पाण में क़ौमी जज़्बो क़ाइमु रखूं, पाण में रिली मिली रहूं ऐं हिक ॿिए सां साथ ॾी पंहिंजे मुल्क जी तामीर ऐं तरक्की में हिस्सो वठूं। अब जितना पढ़ा गया इसका भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। असां सभिनी जो पैदा कंदड़ हिकु अल्लाह आहे ऐं मज़हब हिकु आहे। यानी हम सब का पैदा करने वाला एक अल्लाह है। यानी हमें एक अल्लाह ने पैदा किया है और हमारा मज़हब भी एक है। असीं सब पाण में भाइर आहियूं। यानी हम सब आपस में भाई हैं। असां मां कंहिं बि हिक खे ॿिए ते फ़ोक़ियत न आहे। यानी हम में से किसी को भी एक दूसरे पर फ़ोक़ियत यानी बरतरी हासिल नहीं है।
असीं सब पाकिस्तानी एक जिस्म जे उज़वन वांगुर आयूं, यानी हम सब पाकिस्तानी एक जिस्म के उज़वों यानी हिस्सों की तरह है। जॾहिं जिस्म जे कंहिं बि हिकु उज़वे में सूर हूंदो आहे तो सारो जिस्म बेकरार थी वेंदो आहे। यानी जब जिस्म के किसी भी एक हिस्से में दर्द होता है तो सारा जिस्म बेकरार हो जाता है। अहिड़ी तरह जेकॾहिं हिकु पाकिस्तानी खे का तकलीफ़ थिए तो उन जो ॿियनि पाकिस्तानियुनि खे एहसास थियणु घुरिजे। इसी तरह जब किसी एक पाकिस्तानी को कोई तकलीफ़ हो तो उन दूसरे पाकिस्तानियों को उसका एहसास करना चाहिए। इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद में वॾी ताक़त आहे, यानी इत्तिफ़ाक़ और इत्तिहाद में बहुत ताक़त है। असां सभिनी पाकिस्तानियुनि खे जुगाए त पाण में क़ौमी जज़्बो क़ाइमु रखूं, पाण में रिली मिली रहूं ऐं हिक ॿिए सां साथ ॾी पंहिंजे मुल्क जी तामीर ऐं तरक्की में हिस्सो वठूं। यानी हम सब पाकिस्तानियों को मिलाकर के आपस में कौमी जज्बा कायम रख कर आपस में मिलजुल कर रहें, एक साथ रहें और एक दूसरे का साथ दें, अपने मुल्क की तामीर और तरक्की में हिस्सा डालें। मैं उम्मीद करता हूँ कि आज का सबक तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अगर किसी भी हवाले से किसी को कोई प्रॉब्लम हो तो वो कमेंट्स करके मुझसे पूछ सकता है। इसके अलावा मेरे व्हाट्सएप नंबर पर भी मुझसे आप रब्ता कर सकते हैं। अब इंशाअल्लाह आपसे अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।